नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे टंडो जान मोहम्मद का ख़बर ॾींदा हलूं त पुलिस जी खुफ़िया इतला ते शहर में छापो, बीमार ऐं मोअल मुर्गियूं बरामद। महकमा सिहत मीरपुर डिप्टी डायरेक्टर डॉक्टर नईम अहमद राजपूत डॉक्टर अब्दुल रशीद अब्बासी पंहिंजी टीम सां गॾु टंडो जान मोहम्मद पुलिस स्टेशन पहुता। डॉक्टरनि पारां मोअल ऐं बीमार मुर्गियुनि जी चकास वेंट्री अस्पताल टंडो जान मोहम्मद में करे जुज़ा वरिता विया, जंहिंखां पोइ महकमा सिहत मीरपुर टीम ऐं टंडो जान मोहम्मद पुलिस पारां 191 ॻोठ जुमो खान कलोई में अब्दुल खालिक कलोई जी पोल्ट्री फार्म ते छापो हणी फार्म जो मुकमल मुआइनो करे बीमार ऐं मोअल मुर्गियुनि जा जुज़ा वरिता विया। महकमा सिहत मीरपुर जी टीम ॿुधाईंदे चयो त बीमार ऐं मोअल मुर्गी खाइण जे लाइक़ न आहिनि। हिननि मुर्गियुनि जे खाइण सां वधीक बीमारियूं फैलण जो अंदेशो आहे। असां जुज़ा वरिता आहिनि, उहे कराची मां चकास थींदा, पोइ मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आणींदासीं। फार्म मालिक अब्दुल खालिक कलोई जे भाउ फोटो खान कलोई ॿुधाईंदे चयो त जेके मुर्गियूं मोअल ऐं बीमार मुर्गियूं बरामद थियूं आहिनि उहे असांजे फार्म जूं न आहिनि। असां ते कंहिं शरपसंद हरूभरू इंतकाम वठण लाइ नाजाइज़ कार्रवाई कराए रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।